नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गंबट खां ख़बर ॾींदा हलूं त सूरत थाणे जी हद में कार सवार हथियारबंदनि जे टोले अबन शाह जे पहाड़ी इलाइक़े कोट डिजी चुंडको रोड ते मोटरसाइकिल सवार प्रेमी जोड़े बाबर अली सोलंकी संदसि ज़ाल शुमाइला मोजाई खे सख़्त तशद्दुद कयो ऐं मथां हथियारनि जो मुंहुं खोले छॾियो, जंहिं सबबि ज़ाल मुड़ुस शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हथियारबंद नौजवान बाबर अली खे ज़ख़्मी हालत में फिटो करे संदसि ज़ाल शुमाइला खे ज़ख़्मी हालत में अगवा करे खणी विया आहिनि। ज़ख़्मी नौजवान खे सूरा पुलिस खैरपुर अस्पताल दाख़िल कराए हथियारबंदनि पोयां रवाना थी विया आहिनि। ज़ख़्मी बाबर अली शाह मीडिया खे ॿुधायो त आऊं ज़ाल सूदो माइटनि जे सुख जी दावत ते दरगाह बाकर शाह ते वेल हुअसि। उतां दावत खाई वापसी मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ अची रहियो हुअसि त रस्ते में कार सवार हथियारबंदनि हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो ऐं असां मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान असां ज़ाल मुड़ुस ज़ख़्मी थी पियासीं। हथियारबंदनि मुंहिंजी ज़ाल शुमाइला खे मरणींग हालत में अगवा करे खणी विया आहिनि। होॾां पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ अगवा थियल नारी जी बाज़ियत लाइ हथियारबंदनि जे पोयां वेल आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न वरी पुलिस नारी खे हथु करे सघी। यादि रहे त 2 महीना अॻु कुंभ जे ॻोठ नवाब सोलंकी जी रवासी नौजवान बाबर अली सोलंकी, पीरण वसण जे ॻोठ फैज़ मोहम्मद मोजाई जी रवासण नौजवान नारी शुमाइला धी मोहम्मद इब्राहिम मोजाई सां खैरपुर जी अदालत में प्यार जी शादी कई हुई, जंहिं तां छोकिरी जे वारसनि इब्राहिम अदनान तनियो अब्बास मोजाई जिन जरगो करे खेनि क़त्ल करण जी फतवा जारी कई, जंहिं सबबि काफ़ी भेरा प्रेमी जोड़ो एहतजाज कंदे पंहिंजे तहफ़ुज़ जी पिण घुर कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।